पोइ ठीकु आहे न मिलंदो। हे ज़मीन ग़लति न ॻाल्हाईंदी। अजीज भाउ हुकुम आहे त रस्ते ते कंडो हुजे त उहो खणिजे, पाण खे लॻे कंडो पेर में त भी इन खे कंडे खे कढी पोइ बाहि में विझी छॾिजे, ॿिए खे न लॻे। हा आहे सही? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान था त मुंहिंजो उम्मती मशरिक़ में हुजे, मग़रिब में हुजे, दुनिया जे कुंड कुड़िछ कहिड़ी में बि हुजे, मुंहिंजी निस्बत हुजेसि क़ल्ब में। मोहबत अथसि हुज़ूर सां, इश्क़ जी मोहबत अथसि, पोइ खणी मशरिक़ में आहे, मग़रिब में आहे, कहिड़े बि हंध जे मथां आहे, पर जेकॾहिं हुनखे पेर में कंडो लॻंदो आहे त मूंखे मदीने शरीफ़ में ईज़ार थियो आहे। जंहिं ज़ात मुक़दस खे तुंहिंजे असांजे कान पेर में कंडो लॻे ऐं रोज़े शरीफ़ में ईज़ा पहुचे, उहो दोज़ख में सहंदो थिए वञनि। अल्लाह पाक खे सुवाल आहे त छॾ साईं जो उम्मती करे, उम्मती करे जारे, उम्मती करे मारे, उन साईं जो गुलाब करे क़यामत जे ॾियारे में दीवार हमद जे हेठां उथारे। वेठो तॾहिं ते हूंदे मिट्टी जे मथां, पर तख़्त सिकंदरी थी जेकॾहिं इहा नेमत मिली वई थी। ओ मुंहिंजा अज़ीज़ भाउ मुस्लमान, दिल जे करण सां ञापो जिहाद जी माना तोखे सम्झायां त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त पेर में कंडो थो लॻे त मूंखे इज़ार थो अचे। छो? उम्मती कंहिं जे पेर में कंडो त इज़ार साईं। छो त उम्मत सॼी, जिहान सॼो, पर उम्मत सॼी जेका आहे उहा मंज़िले जिस्म जे आहे, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मंज़िले जान जे आहिनि, साह जे आहिनि। मोमिन खे जेकॾहिं झाती पाए ॾिसबी त अंदर में ॿुधायो मां बरेलवी साहब जो जे वो ग़लत कहते हैं, चई रोज़े शरीफ़ में जाई चवनि था, ॿुधो बि अथसी, पर बुक रहते हैं आशिक़ों के सीने में, तुंहिंजे अंदर में देरा आहिनि दोस्त जा। काफ़र चवनि था त तोखे ईज़ा वॼनि, काफ़र दुश्मन कन का दोस्त, दुश्मन। हिंदुस्तान वारनि चढ़ाई कई पाकिस्तान ते, पाकिस्तान कई उन हिंदुस्तान जे मथां। कंहिं चढ़ाई कई? इहे थी कंडा खयूं अचनि था साईं जे आशिक़नि जे वास्ते। रब करीम जो कसम आहे त हे हिकिड़ो हिंदुस्तान हो, पर जेकॾहिं रूई ज़मीन जा एटम बम ऐं हाइड्रोजन बम खे खणी रूस ऐं अमेरिका, बर्तानिया ऐं ॿिया ममालिक हिननि मुशरिकनि जा गॾिजी वियूं, जेकॾहिं चवनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे मूंखे तकलीफ़ ॾियूं, जेकॾहिं असांजी निस्बत सही सां गंढियल आहे त असांजे ॿार खे बि कोन सजण हुजनि मां सां सवां, मां सॼी थी चवां, पोइ छा कंदियूं मूंखे ॾेह जूं ॾिगायूं। ईअं सुरकुमुल्लाह फला गालिब लकुम, क़ुरान में रब करीम ऐलान थो फरमाए त जे मां तव्हांजी मदद में आहियां, मुंहिंजे मदीने जे साईं सां तव्हांजी निस्बत ॻंढियल आहे त मां तव्हांजी मदद में आहियां। जे मां तव्हांजी मदद में आहियां त तव्हां ते ग़ालिब पवण वारो ॿियो ई कोन्हे। अच्छा यकीनी ॻाल्हि जे मथां क़ुरान शरीफ़ ते पत पई। ऐं मुंहिंजा अज़ीज़ भाउ,
हेतिरो बि अर्ज़ु कंदुसि त हिकिड़ा अहिड़ा आहिनि जिन मुस्लमान सलाईंदड़ चवनि था त मुस्लमाननि जो नातो मदीने शरीफ़ सां वरी घटि कयो। इन्ही जो नालो हुननि रखियो आहे तौहीद, पर उहा तौहीद न आहे, तौहीन आहे। ये हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां नातो छिड़ाइण था घुरनि, असांखे छोरो ॿार बणाइण था घुरनि। मदीने शरीफ़ जे साईं खां असांखे वाह करी आहे। अरे क़यामत जे ॾिहाड़े में सभई नबी सगोरा वली सगोरा अॻियां ऐं पोयां मलाइक छा चवंदा? नफ़्सी नफ़्सी नफ़्सी। आओ किरन हिननि कोन पढ़ियूं न थी सुन हाँ पढ़ियूं अथनि इहा लिखियल न आहे। ये सभई जेके हिनसे नफ़्सी नफ़्सी कंदा, नबी सगोरा बि नफ़्सी नफ़्सी कंदा जेके मासूम आहिनि। तूं असां गुनाहगार कहिड़े लेखे मञायूं? पर हिकिड़ी हस्ती हूंदी इन हशरगाह जे मैदान में नफ़्सी नफ़्सी चवण वारो न हूंदो, बल्कि उम्मती उम्मती चवण वारो। अज़ीज़ान मिलत, जेको रातियुनि जा ओजागा करे हितरे हितरे ऐं उम्मती उम्मती करे 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 फजर करे छॾियऊं, अखियुनि मां ॻोढ़नि जा घाट भरिया अचनि। उन जो एवज़ो इहो आहे जेको असां हाणे था ॾियूं। मिशकात शरीफ़ में आवा त साईं हिकिड़े राति ते क़ुरान शरीफ़ पढ़ंदे 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 अखियुनि मुबारकनि लुड़क अचे विया, उम्मती उम्मती करे अखियुनि में तव्हां बि ईअं पियो वसे वरी थोरो बि तॾहिं ते वसंदो आहे। महबूब कंहिंजो को रोअंदो आहे त आशिक़ खे ॾाढी ॾाढी तकलीफ़ थी, दिलि भरिजी ईंदी आहे। अलाह साईं थो मोकिले जबरील खे, ओ जबरील वरी मुंहिंजो बबू रोई थो, वञ मुंहिंजे तरफ़ां भाकुर पाएसि, पुछेसि त मायूब की मां सभु कुझु ॼाणा थो, पर मुंहिंजे तरफ़ां दिलासे जे वास्ते पुछे त छो थो रोए मुंहिंजा बाबू? जबरील जे भाकुर था, ओ साईं रब जा हबीब सॼो जहान निंड्रू करे तूं रोए पियो। अलाह से तोखे सलाम ॾिना आहिनि, फरमाए थो मायूब की छो थो रोई मुंहिंजा महबूब? पाण जबरील उम्मत जो गम मूंखे जोड़े गरीब गुरबा गुनहगार काटे वेंदा तुंहिंजी सरकार बेपरवाह। देने तो दिल चले हैं पर देखिए अमीर वो ले या कि न ले बड़ा बेनियाज है। इबादतूं भी करियूं, रोज़ा नमाज़ूं घणियूं, पर जे क़बूल न करे तो हुनखे कहिड़ी परवाह? जिब्रील अलैहि अल्लाह साईं जे दरबार में शहंशाह जे में अर्ज़ गुज़ारिया, साईं हीअं तो तुंहिंजो हबीब चवे, रब्बुल आलमीन फर्ज़ वञ मोट जिब्रील ना सनुरदी कफी उम्मतिक वला नसूक, तुंहिंजी उम्मत में मां तोखे राज़ी कंदुसि, तोखे उम्मत जो दुख न ॾेखारींदुसि। हे अधरातनि जा रोइण ऐं अधरातनि जो परचाइण ऐं रब जी सरकार में असांजे वास्ते हेॾा हीरा हवाल कनि ऐं हे उम्मती वरी आजो कान जेके चई या रसूल अल्लाह न चइजा ऐं फूटे यो एवढो न थी हुजूर जो हुजूर जी शफाअत जो बि इनकार। पाण फरमायो क़यामत ॾियारे मुंहिंजी शफाअत ईअं हलंदी जो जीअं तव्हांजे बनियन में भितर पिया आहिनि हलंदी। इब्लीस लाबाल सत शैताननि जो वॾो परियो मुड़ुस जेको मलऊर पहिरियों आहे इहो बि कंध खणी हीअं पियो ॾिसंदो त शक न आहे कि शफाअत में मूंखे बि भाङो, पर जंहिं मुंहिंजे शफाअत जो इनकार कयो
त कान कंदा इन शख्स जे मथां मुंहिंजी शफ़ात हराम आहे। ओ शफ़ात जा मुनकरो पिटियो